जाती जे ॻोठ साले मोहम्मद ख़ासकेली में 27 साला शादीशुदा औरत खे मुबीना तौरु क़त्ल कयो वियो आहे, जॾहिं त मक़तूला औरत जो लाश मंझि कूंज में दफ़नाइण जा इतिला मिलिया आहिनि। इलाइक़े में चोल बोल आहे त नारी खे क़त्ल करण बैदि लाश बिना पोस्टमार्टम जे आधी राति दफ़नाए छॾियो आहे। असां सां वीडियो लिंक ते सुजावल खां इमदाद पठान मौजूदु आहे। जी इमदाद पठान, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जाती तालुके जे ॻोठ साले मोहम्मद ख़ासकेली में 27 साला शादीशुदा औरत मिसमात ज़ुलेखा ज़ाल एजाज़ ख़ासकेली के मुबैना तौर ते कारोकारीअ जे इल्ज़ाम तहत संदसि ॾेर हासिल ख़ासकेलीअ संदसि भाॼाई जा हथ पेर रसनि सां ॿधी खेसि सख़्त तशदद जो निशानो बणाए मर्डरिंग करण खां पोइ कुहाड़ियुनि जा वार करे संदसि जिस्म जा ॻभा करण बाद चिचिड़ लाश खे रसनि सां ॿधी ॻोठ वारनि खे इहो ॿुधायो त मुंहिंजी भाॼाई ज़ुलेखा ख़ुदकुशी करे छॾी आहे ऐं पोइ क़त्ल थियल ज़ुलेखा जे लाश खे बिना पोस्टमार्टम जे आधी राति जो संदसि ॻोठ भट सां शाह पुल्लण क़ब्रिस्तान में दफ़नाए छॾियो, जॾहिं त मड़ो बुला ख़ान पुलिस वाक़े जे इतला बावजूदि का बि कार्रवाई न कई ऐं न ई क़त्ल थियल औरत जे वारसनि वाक़े खे ज़ाहिर कयो। मुसमात ज़ुलेखा खे 3 ॿार आहिनि, जिन में हिकु न्याणी ऐं 2 मासूम पुट शामिल आहिनि। सान्यामंद धुरियुनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे, घुर कई आहे त औरत जे लाश जी क़ब्र कुशाई जे ज़रिए पोस्टमार्टम बाद वाक़े जी जांच कराए मुलवस माण्हुनि जे ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो आहे।